ठारूशाह खां रिपोर्ट करे रहियो आहे मीर फारूक डेहराज। ठारूशाह भरिसां ॻोठ नवाज़ उभान वासी मुबैना तौर अगवा थियल नौजवान 2 हफ़्ता गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो। संदसि वारसनि जो पा किताब खणी पुलिस ऐं ॻोठ जे बासरनि ख़िलाफ़ एहतिजाज ॾांहुं। ठारूशाह भरिसां ॻोठ नवाज़ उभान वासी ज़ाल मुड़ुस ज़हीर भान सनम भान पारां ॿारनि सां गॾु प्रेस क्लब पहुची एहतिजाज कंदे दाहींदे ॿुधायो त असांजो ॻोठ जे बासर ग़ुलाम मुस्तफ़ा भान वसीम वहीद इसरान भान सलीम भान सां ज़रई ज़मीन 2 एकड़नि ते जी मालिकी तां तकरार हलंदड़ आहे, जंहिं ते असांजा कोर्टनि में केस हलंदड़ आहिनि। केसनि तां हथ न खणण करे बासरनि मुंहिंजो पुटु अलीशान भान खे अगवा करे विया आहिनि। मां अहिड़ी दांह ठारूशाह थाणे ते कई। पुलिस बासरनि मां हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे ॻरी रिश्वत वठी खेसि आज़ाद करे छॾियो ऐं असांजो न पुटु बाज़ियाब था कराइनि न ई असांजो केस दाख़िल था कनि। हुननि चयो त उल्टो असांखे तर जे MPA वटि फ़ैसिलो कराइण लाइ दॿाउ विझी रहियो आहे। हुननि चयो त SSP नौशर फ़िरोज़ ॿिया वस वारा फौरी तौर असांजी मदद करे पुटु बाज़ियाब कराए ॾियनि, न त ॿी सूरत में बचड़नि समेत SSP ऑफिस आॾो सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।